लाल जा प्रेमी सभई चओ झूलेलाल। अॼु जो दोहो। आदि रूप की परम दुती घट घट रही समाए, लघुमती ते मोह मन रसन अस्तुति कही न जाई। हिन जो मतलब आहे भगवान झूलेलाल जो रूप परम दिव्य आहे। उहे संसार जे कण कण में आहिनि। असांजो मन मस्तिष्क इलाही नंढो आहे, हिन खे समझी कोन थो सघे। भगवान झूलेलाल जी महिमा जो गुणगान करण सवलो कोन्हे। 39 सवाल जो सही जवाब आहे सी। मिर्ख शाह लाल साईं जो मंदिर ठठा नगर में ठातो। सवाल 40। मिर्ख शाह के सपने में लाल साईं कहिड़े रूप में दर्शन ॾिना? ए पल्ले वारे, बी घोड़े वारे, सी पींगे वारे, डी ज्योत स्वरूप। इन सवालनि जो जवाब रात जो 10 बजे ताईं कमेंट बॉक्स में ॾेई सघो था। इन सवाल जो जवाब ईंदड़ वीडियो में ॿुधाईंदासीं। जेके बि कमेंट बॉक्स में जवाब लिखनि पिया, उहे हिन नंबर ते व्हाट्सएप में पंहिंजो नालो ऐं शहर जो नालो लिखी मोकिलनि।